रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 15 जून 2022 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में ख़ासि ख़बरूं। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो रथो देरो में आज़ाद उम्मीदवारनि जी चूंड मुहिम शुरू करे छॾी। शहरियुनि खे वोट ॾियण जी अपील। SUP सदर ज़ैन शाह खे सकरनि भर सां आजियाणो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे सिंध हुकूमत खां पाणी लाइ जोॻा उपाउ खणण जी घुर करे छॾी। ॾहरकी भरिसां अगवा थियल 3 नौजवान बाज़ियाब थी न सघिया। शहरियुनि जो एहतिजाजी धरणो। मीरपुर बठोरे में बदमनी सबबि शहरी मुश्किलातुनि जो शिकार एहतिजाजी धरणो। टंडे अलहियार मां गुम थियल नौजवान जो लाश हथ। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे चयो आहे त PP हुकूमत जे नाअहली जे करे सिंध में पाणी जी शदीद खोट 80% खां बि मथे थियण करे सिंध में ॾुकार वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। सिंध हुकूमत फ़ौरी तौर हंगामी बुनियाद ते इज़ाफ़ी पाणी जा जोॻा उपाउ वठे हथरादो पैदा कयल ॾुकार ख़तमु कराए। अयाज़ लतीफ़ पली जे चश्मा जहलम लिंक वहाए सिंध जे पाणी ते धाड़ो हणण जी मज़मत कंदे चयो त पंजाब सदाईं सिंध जे पाणी ते धाड़ा हया आहिनि। तौसा पंजनंद ऐं चश्मा जहलम कैनाल बोर्ड जी सूरत में सिंध जी इजाज़त सां वहाइणा आहिनि, पर पंजाब समूरनि क़ानूननि जी भञकड़ी कंदे 12 महीना वाहन वसीले सिंध जो पाणी ज़ोरी खणी रहियो आहे, जंहिं करे सिंध जूं ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। सिंध में फसलनि लाइ पाणी नाहे। अञा ताईं सिंध में सारनि जो बीजारो पोखिजी न सघियो आहे, जंहिंसां ज़राइत खे कापारी नुक़सान थींदो। अयाज़ लतीफ़ वधीक चयो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे ऐं धाड़ेल वाह बंदि कया वञनि। हुन चयो त सिंध खे हिसे जो पाणी न मिलण करे समुंड, ठठो, सिजावल ऐं बदियन जी लखें एकड़ ज़मीन ॻड़काए वियो आहे। कोटड़ी खां हेठि सिंधु दरिया में पाणी छोड़ न थियण करे दरिया जे ॿिन्ही पासनि ते बीठल फसल तबाह थी विया आहिनि, जॾहिं त ज़मीनूं बर्बाद थी वियूं आहिनि। ख़ुशहाल माण्हू बदहाल बणिजी विया आहिनि। मच्छी समेत आबी जीवत ख़तमु थी वई आहे। अयाज़ लतीफ़ वधीक चयो त हिसे जो पाणी न ॾेई सिंध जो मुआशी क़त्ल कयो वियो आहे। इंडस रिवर सिस्टम में ज़रूरत जेतिरो पाणी नाहे। जेको पाणी मौजूदु आहे उन ते पंजाब जो कब्ज़ो आहे। आलमी क़ानून तहत पाणी ते पहिरियों हक़ पुछड़ी वारनि जो आहे, पर अफ़सोस जो सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी बि नथो ॾिनो वञे। नंढा आबादगार ऐं पुछड़ी जा आबादगार पाणी ढुक लाइ परेशान आहिनि। ठटो, बदीन, सिजावल ऐं टंडे मोहम्मद ख़ान समेत सॼी सिंध में पीअण जे पाणी जी ख़तरनाक खोट पैदा थी वई आहे। अरसा मथां खां ई सिंध जे पाणी ते धाड़ा हणाइण में सहूलियतकार बणियल आहे। जेको पाणी मिले थो उहो वज़ीर, सेनेटर ऐं हुकूमत जा नुमाइंदा ज़बरदस्ती पंहिंजो ज़मीनूं आबाद करण लाइ चोरी करे वञनि था। सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद ज़ैन शाह चयो आहे त जेकॾहिं इलेक्शन चोरी कई वई त पोइ माण्हुनि जो चूंडनि तां वेसा खॼी वेंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन सकरनि भर सां आजियाणे जी तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त नौजवाननि खे पंहिंजी तक़दीर तब्दील करण जे लाइ हाणे सुजाॻ थियणो पवंदो। हुन वधीक चयो त असांजे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाबु करे नई सिंध ॾांहुं क़दम खणो। जसम चेयरमैन रियाज़ चांडियो पिणु रतो देरो में आज़ाद उम्मीदवार अलहवरायो उमराणी जी चूंड मुहिम शुरू करे छॾी आहे।
चूंड मुहिम जे सिलसिले में मेड़ाके खे ख़िताब कंदे रियाज़ चांडीअ चयो त वार्ड 3 ते आज़ाद उम्मीदवार अलाहवरायो उमराणी हिमत करे वॾनि बुतनि साम्हूं बीठो आहे। हुन कुफ्र ऐं ज़ुल्म वारी हालत में चूंडनि में बीहण बि दलेरी जो कमु आहे। हुन चयो त मकानी चूंडनि में मोतबर माण्हुनि पैसनि जी लालच में अची पाण खपायो आहे, पर हुन हूंदे बि हीअ नौजवान साबित क़दम बीही चूंड विढ़ी रहियो आहे। तब्दीली ग़रीब माण्हू ई आणींदा आहिनि, उन करे पंहिंजो वोट सिंध जी गैरतमंद माण्हुनि खे ॾियो। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त असांजे दरिया ऐं पाणी ते गैर क़ानूनी तौरु वालार ऐं कब्ज़ो कयो वियो आहे। हुन चयो त बलदियाती इदारनि तमामु घणी दौलत सां मालामाल रहिया आहिनि, पर उन्हनि में फुरलूट कई वई आहे। 14 वरनि खां वठी पीपी वारनि बलदियाती इदारनि मां पंहिंजो जेब ख़र्चूं कढी उन्हनि खे तबाह करे छॾियो आहे। सॼी सिंध खे अपील आहे त उहे पीपी जे कंहिं उम्मीदवार खे वोट न ॾियनि, छो त पीपी खे वोट ॾियणु बुख, बदहाली ऐं बर्बादी में इज़ाफ़ो करणु आहे। कंहिं बि सरदार, मीर, पीर ऐं मुर्शिद जे चवण ते पंहिंजो वोट न ॾियो, छो त उहे लुटेरा आहिनि। उन मौक़े ते आलम पनाह अबड़ो, अयाज़ बुलेदी, देशी मीराणी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मीरपुर बठोरे में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। बदअमनी जे करे शहरी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहर में वधंदड़ चोरियुनि ऐं फुर्ज वारदातुनि ख़िलाफ़ शहरियुनि हैदराबाद सिजावल रोड ते धरणो हंयो। उन मौक़े ते कादर बख़्श ज़ोर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त लालू कोल्ही 1.5 महीनो अॻु मोटरसाइकिल फुर थियण जे करे परेशान आहे। जॾहिं त उहो थाणे जा चकर काटे काटे थकिजी पियो आहे, पर संस दाद फरियाद न पियो थिए। हुन वधीक चयो त फौरी तौर चोरियुनि ते ज़ाब्तो आणे अमन अमान क़ाइमु करायो वञे। ॾहरकी भरिसां अगवा थियल 3 नौजवान बाज़ियाब न थी सघिया आहिनि। ह्यूमन राइट्स जे सॾ ते मग़वी नसीर सुमरो, सदाम सुमरो ऐं आक़िब जी आज़ादी लाइ एहतजाज कयो वियो। वारसनि चयो त पुलिस जी नाअहली सबबि घोटकी अगवा फुरन क़त्ल क़बाइली झगड़नि जी बाह में ॿरी रहियो आहे। ज़िले इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। महीनो गुज़रण बावजूदि मग़वी बाज़ियाब न थी सघिया आहिनि। अगवा थियल 3 नौजवाननि खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे। दादू भरिसां हथियारबंदनि गोलियूं हणी परिणियल औरत सफ़ुरा खे क़त्ल करे छॾियो। DSP वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वरितो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। पुलिस बख़्शियल चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो। ॿिया जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी विया। सफ़ुरा जी अमड़ चयो त धीअ भाउ सां गॾु गाह लाइ निकिती त हथियारबंदनि खेसि फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। टंडियाल हियार मां गुम थियल नौजवान जो तशदुद थियल लाश हथु कयो वियो। 2 ॾींहं अॻु गुम थियल नौजवान शरीफ़ निदो जो हथ पेर ॿधल लाश नसीर कैनाल मां हथु आयो। इतला ते पुलिस पहुची लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो। यादि रहे त नौजवान जे गुम थियण ख़िलाफ़ वारसनि एहतजाज पिणु कयो हो। नवाबशाह में डंपर टकर हणी 2 नौजवान शागिर्दनि खे चिभाटे मारे छॾियो। काज़ी अहमद मोड़ वटि थियल हादिसे में कॉलेज जे शागिर्द 20 सालनि जे माजिद बिरोही थॾे ते दम ॾिनो, जॾहिं त ॿियो शागिर्द नादर सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल नियो वियो त हुन इलाज दौरान दम धणी हवाले करे छॾियो। मेहड़ में राइस कैनाल में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि ऐं शहरियुनि इरशाद चांडियो, सजन खोसो, बख़्शियल चांडियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में हाईवे ते धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। 5 कलाक मुसलसल धरणो जारी रहियो। आबादगारनि चयो त 2 ॾींहंनि में पाणी न पहुतो त ॿीहर धरणो हणंदासीं। हुननि वधीक चयो त असांजूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। ॾखण वेझो पुराणे तकरार तां हथियारबंदनि गोलियूं हणी पीरसन खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ कलराए शहर वटि गाहिजा रोड ते हथियारबंदनि रज़ामंद शहर खे क़त्ल कयो हो।
पुलिस घर घर तलाशी वरिती पर जवाबदार अॻुवाटी घर ख़ाली करे फ़रार थी विया। पीरू लाशारी भरिसां औरत ख़ुदकशी करे छॾी। ॻोठ मियां पुटा में लाली कुल्हण फाहो खाई ज़िंदगी जो अंत आंदो। जैकमाबाद में जमसे अस्पताल जे अमले पारां ॻोरहारी औरत खे बेदख़ल करण ख़िलाफ़ SDP पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त 3 ॾींहनि खां अस्पताल में दाख़िल ॻोरहारी औरत जो इंतिज़ामिया ऑपरेशन न कयो ऐं उन खे बेदख़ल कयो वियो। अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ जी हालत ॻणती जोगी आहे। खेसि वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त संसद वतन वापसी लाइ पिणु कोशिशूं जारी आहिनि। इन सिलसिले में पाक फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त मुशर्रफ खे वापसि अचणु घुरिजे। हुन इहो पिणु चयो आहे त अॻूणी हुकूमत ख़िलाफ़ का बि साज़िश न थी हुई। ॿिए पासे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त परवेज़ मुशर्रफ वापसि वञणु चाहे त हुकूमत सहूलियत फ़राहम कंदी, जॾहिं त ख़ानदानी ज़रियनि जो चवणु आहे त परवेज़ मुशर्रफ जी तबियत ख़राबु आहे, जंहिंजे करे खेसि वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैरु।